त अना खे उभारियो जॾहिं इश्क आयो त इंसान थियासीं। हाणे आऊं साईं मोहम्मद हसन धारे जो खे गुज़ारिश कयां त पाण अचनि ई पंहिंजी शर्त धरती उनजो उनवान आहे। जंहिं वेल हिक कुराड़ीअ जी झूपड़ीअ में चुल्ह जी चूचड़ीअ मां चिणग दुखी हुई ऐं संदसि अझे जा कख सड़िया हुआ। तंहिं वेल तंहिं कुराड़ीअ कोहनि जे पंध तां भरे आयल पंहिंजे पीअण वारे पाणीअ जे दिले खे आग खे उझाइण लाइ हारे सटियो। पर पार वेतर वधंदी थी वई। पाणी ख़तम थी वञण ते हुन हेॾां होॾां निहारियो हो। पाणी त न फ़क़ति हुन जे घर मां पर ॼण त सिंधू माथिरीअ ताईं चोराइजी वियो। तॾहिं हुन बेवसी ऐं मायूसीअ में वारीअ जा बुक खयां हुआ ऐं बाहि खे ठारण लाइ हया हुआ, पर बाहि न ठरी। पोइ हुन सुॾका भरे मथे आकाश ॾे हथ खयां ऐं आकाश उन झूर कुराड़ीअ जी माजरा ॾिसी पंहिंजो पाण ते मलामत कंदे रोई वेठो ऐं उन जा लुड़क वॾ फुड़ा थी वसिया जंहिं ते कुराड़ीअ जो सांढे रखियल कुल असासो कफन ऐं शाह जो रिसालो सड़ण खां बची विया हुआ। तॾहिं उन कुराड़ीअ जे साह ते छायल सकरात जहिड़ी सोड़ कुझु सानीदगी थी हुई ऐं उन थधा साह भरे आकाश ॾे ॾिठो हो ऐं हथ ॿधी मथे निहारे ॼण संदसि शुक्रियो अदा कयो। पर अॼु उहो आकाश जेको मोरनि जे मारींदड़नि खां, कुंजनि जे कातिलनि खां, कारूंझर जे सौदागर दलालनि खां, पाणीअ जे धाड़े वालनि खां पलांद जूं ॻाल्हियूं कंदो हो। उहो आकाश जेको वक़्त जे गासिबनि खां इंतकाम जा गीत झुंगारींदो हो, तॾहिं संदसि गीत गजगोड़ करे संदसि लफ़्ज़नि जी अदायगीअ जो अंदाज़ खिमड़ियूं थी गदारनि जे सिफ़ुनि में डार विझी संदनि हौसला पस्त करे छॾींदा हुआ। अॼु उहो आकाश जंहिंजी शाइरी आलमी ज़मीरनि जी अदालतुनि में धरतीअ जे मुनसिफ़नि अॻियां सिंध जो मज़बूत दलील हुई। उहो आकाश जेको देस वारनि जो दिलासो हो, खेसि यकीन हो त हू नामैलूमनि लाइ को मोह बणिजी चुको आहे ऐं हू जल्द कंहिं ॻुझे हादसे जो शिकार ज़रूरु बणिबो। पर हू जेको शहादत जो मुतलाशी त ज़रूरु हो, बसि उन ख़बर खां शायदि बेख़बर हो त संदसि शहादत संदसि घर जे चुल्ह जी के चूचड़ीअ जी चिणग मां संदसि घर में संदसि बिस्तरे ते इंतज़ार में बीठल। अॼु उहो आकाश जेको सगन हथां झुरियो पर शांत रहियो, जेको वेगन हथां झुरियो पर शांत रहियो, हुन का मज़ामत न कई। छो जो शायदि हू धरतीअ जे नाइंसाफ़ियुनि जो अणकुट सिलसिलो ॾिसी थकिजी पियो हो। आख़िरकार आकाश जो वजूद एतिरो ज़ख़्मी थियो जो हर झुॻीअ मां आवाज़ारी थी सिंध ते सख़्तो तारी थियो। कुराड़ा तोड़े जवान लुड़क हारे खेसि बचाइण लाइ जतन करण लॻा, पर हू मायूस रहिया। तॾहिं संदसि ॻाढ़ो रित हारींदड़ अधु सड़ियल जिस्म, कुझु ज़ाहिरी अनेक लिकल घावनि सां घायल वजूद जेको मूंखे थोरो थोरो सिंध जे नक्शे जहिड़ो लॻी रहियो। मिटीअ पंहिंजे मरहम सां मसीहाईअ करण ख़ातिर खेसि पंहिंजे हंज वठी छॾियो ऐं असांजे सोचण लाइ केतिरा ई सवाल छॾे आकाश ऐं धरती हिकु थी विया। आकाश ऐं धरती